بسم الله الرحمن الرحيم. سب ॾींहं सभु महीना अलाह ताला जा आहिनि ऐं सभई बरकतुनि वारा फज़ीलतुनि वारा आहिनि। पर हर कंहिं ॾींहं जी हर कंहिं महीने जी पंहिंजी पंहिंजी ख़ुशूसियत, पंहिंजो पंहिंजो मक़ाम ऐं पंहिंजी पंहिंजी अफ़ज़लियत आहे। रबीउल-अव्वल जे बाबरकत महीने जी तमामु वॾी फज़ीलत आहे। इन बाबरकत महीने में असांजो प्यारो नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया में तशरीफ़ खणी आया। इन बाबरकत महीने जो हिकिड़ो तमामु नंढड़ो ऐं आसान विर्दु आहे जेको रबीउल-अव्वल जे 12 तारीख़ करण सां इंशा अल्लाह बेशुमार फ़ाइदा ऐं बेशुमार नेमतूं नसीब थींदियूं। हीउ विर्दु रबीउल-अव्वल जे 12 तारीख़ अदा कबो ऐं उहो मुख़تصر लेकिन तमामु घणो नायाब विर्दु इहो आहे त सभ खां पहिरियों को बि दुरूद शरीफ़ 3 दफ़ा पढ़िजे। जेकॾहिं दुरूद इब्राहिम पढ़िजे त उहो तमामु बहितरीनु आहे। जेकॾहिं उहो यादि न आहे त जेको बि दुरूद पाक यादि हुजे उहो 3 दफ़ा पढ़ी उनखां पोइ बिस्मिल्लाहिर रहमान रहीम 7 भेरा, या अल्लाह 7 भेरा, या रहमान 7 भेरा, या गफ़ूर 7 भेरा ऐं या रहीम 7 भेरा, या हन्नान 7 भेरा, या मन्नान 7 भेरा, या दयान 7 भेरा ऐं या सुबहान 7 भेरा। इहो विर्दु आहे जेको 12 रबीउल-अव्वल ते अदा करण सां इंशा अल्लाह ताला जेको बि हे कलमा अदा कंदो उहो इंशा अल्लाह ताला पूरो साल ख़ुशि रहंदो।